खबर शामिल कयूं था सांगड़ मां, जिते पीपी अगवान जाम शहबाज अली उम्र की शहादत माणे जाम हाउस पहुंची वियो है। इन हवाले से तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूद है जान मोहम्मद अबड़ो। जी जान मोहम्मद, कड़ा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाइण वाला त पीपी अगवान जाम शहबाज अली उम्र की शहादत माने जाम हाउस जाम नवाज अली पहुची वियो। जाम शहबाज अली जो जाम हाउस से पहुचण ते यूसी मंसूरा जो चेयरमैन आबिद कनोई सरदार चातर खान मलूखानी राणा अनवर जी राजपूत मीर खान खोसो समेत मुख्तलिफ सियासी समाजी मानू जाम हाउस से पहुची जाम शहबाज अली के उम्र करे अचण जूं मुबारक ॾिनियूं। मुबारक ॾियण दौरान पीपी अगवान जाम शहबाज अली ॻाल्हाईंदे चयो त इमरान खान जो लॉन्ग मार्च अवामी मुफ़ादनि लाइ न पर पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि लाइ आहे। इन मुल्क लाइ रिक्त बणिजी चुको आहे। असां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे क़यादत मूजिब अवाम जी ख़िदमत करे रहिया आहियूं। छो जो पीपी आहे अवामी ख़िदमत जो नालो। जी वॾी महिरबानी जान मोहम्मद, तफ़सील ॾियण लाइ।